शाम जो दिलकश नज़ारो तू ऐं मां। अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग। ऐं तव्हां सभु जेको आहे सो परेशान थी विया हूंदव ऐं चवंदा आहिनि त थोरो थोरो हैरत में बि अची विया हूंदव त हीअ छा जेकी राति जो चवंदी आहे गुड नाइट ऐं वरी हाणे जेको आहे सो गुड इवनिंग, इहो छा चकर आहे? इहो वॾो वॾो चकर आहे भई। चवंदा आहिनि त मुल्क जो आहे उहो ॾींहं ब ॾींहं तरक़ी जी तरफ़ वञी रहियो आहे ऐं असां बि थोरो 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 तरक़ी जी तरफ़ वञी रहिया आहियूं ऐं उहो तरक़ी जी तरफ़ ईअं बि वञी रहिया आहियूं त वरी गुड नाइट मां गुड इवनिंग ते अची विया आहियूं। ऐं पोइ वरी जेको आहे सो ॾिसंदासीं गुड मॉर्निंग जो फ़िलहालु त को इरादो न आहे, पर फ़िलहालु जेको गुड इवनिंग में ई रहंदासीं तव्हां सां गॾु। ऐं तव्हां सां गॾु जेको आहे सो अॼुकल्ह थींदी असांजी मुलाक़ात 4 खां 5। जिन जिन जेके बि आहिनि, जेके कॉलर आहिनि, जेके असांजे शो खे पसंदि कंदा हूंदा, यकीननि उन्हनि खे ख़बर कान हूंदी त शो जो टाइम जेको आहे उहो अचानक चेंज थी वियो आहे। त पोइ मां हाणे जेको आहे डेली इहो तव्हांखे चवंदसि ऐं जेके मूंखे ॾिसनि था मां उन्हनि खे बि इहा रिक्वेस्ट कंदसि। चवंदा आहिनि त बाबा सिंधीअ में चवंदा आहिनि त तव्हांखे जेको आहे सो असां अर्ज़ु कंदासीं त जेकॾहिं तव्हां शो ॾिसो था ऐं जेके तव्हांजे आसपास में जेके असांजे शो खे पसंदि कंदड़ आहिनि त उन्हनि खे ज़रूरु इहो ॿुधाइजो त असांजे शो जी टाइमिंग जेकी आहे उहा अचानक चेंज थी वई आहे। ऐं अचानक चेंज न थी आहे, कुझु टाइम खां जेको आहे सो असां सोचूं पिया त टाइमिंग थोरो चेंज कयूं। उहो इनजे करे बि त जेके खोड़ माण्हू आहिनि जेके ॻोठनि में रहनि था, पोइ राति जो देरि थी वञे त पोइ उहे चवनि पिया त अदी तव्हां जेको आहे सो कोशिशि कंदा कयो त टाइमिंग चेंज कयो। सो ज़बरदस्त ॻाल्हि सां गॾु जेको आहे सो कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पिया ॻाल्हायो? हाल भेण, ख़ुशि आहियो? सभु ख़ैर, ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? दुआऊं तव्हांजो। लाड़काणे खां सैयद बुडल शाह पियो ॻाल्हायां भेण। सैयद बुडल शाह, कीअं आहे भाउ? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? दुआऊं ख़ैर ख़ैरियत। तव्हां त सफ़ा गायब थी वियो। अल्लाह ख़ैर कंदो जी। बसि घणा ॾींहं थिया मां तव्हांजो प्रोग्राम नाइट में हलंदो, हाणे वरी इवनिंग शुरू थी वियो आहे जी। हा, बसि इहो ईअं इन करे बि शुरू कयोसीं जो जेके माण्हू ॻोठनि में रहनि था पोइ उहे चवनि पिया त थोरो नेटवर्क जो मसइलो आहे, केॾी महिल चवनि था लाइट जो मसइलो आहे, पोइ इन करे थोरो असां वरी सभिनी जे करे थोरो टाइमिंग चेंज करे छॾीसीं। बसि ॿियो ख़ैर अधु तव्हांजा पतर दुनिया में गॾु कमु कयोसीं। बिल्कुलु मूंखे यादि आहे भाउ, बिल्कुलु यादि आहे। बिल्कुलु, अलाह सां ख़ुशि रखंदो। बसि मुंहिंजी भेण जो सलाम कयूं जी। वॾी महिरबानी आहे तव्हांजी, लख थोरा तव्हांजा, वॾी महिरबानी। ऐं ॾाढो असांजो ज़बरदस्त भाउ आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त कॉलर। असां जेको आहे सो तक़रीबन असांजो हिकिड़ो प्रोजेक्ट हलंदो हो जंहिंमें असां काफ़ी टाइम हिक ॿिए सां गॾु गुज़ारियो आहे ऐं ॾाढी हिकिड़ी इज़त सां। ऐं मां चवंदी आहियां असां जेके सिंधी माण्हू आहियूं उहे असां इन में बि घणा मशहूरु आहियूं त असां जेको आहे न्याणियुनि खे ॾाढी इज़त ॾींदा आहियूं। हर क़ौम ॾींदी आहे, पर चवंदा आहिनि त सिंधी माण्हू चवंदा आहिनि लखनि में पधर आहे। सो ईअं ई जेको आहे सो ॾिसंदासीं जेके बि असांजा कॉलर आहिनि जेके जेके असांखे ॾिसनि पिया त पोइ असांखे केरु जॉइन कंदो ऐं असांजे शो बाबति केरु ॻाल्हाईंदो त टाइमिंग असांजी सही चेंज थी आहे या वरी चवंदा आहिनि त उहा सही टाइमिंग सही हुई, सॼो ॾींहं जी थकावट हूंदी हुई, वरी राति जो वेही करे ॾिसंदासीं। ऐं इवनिंग में जॾहिं चांहि पीअबी आहे ऐं वरी पकोड़ा खाइबा आहिनि, वरी पोइ गॾु वेही करे वरी ज़बरदस्त हिकिड़ो प्रोग्राम ॾिसबो आहे। वरी हुन प्रोग्राम में जेको आहे ख़ूबसूरत सॉन्ग हलंदा आहिनि ऐं माण्हू इंजॉय कंदो आहे ऐं चवंदा आहिनि त ज़िंदगी जेकी आहे उहा ख़ूबसूरत आहे। अलाह साईं जो ॾिनल हिकिड़ो तोहफ़ो आहे जेको हिकिड़ो दफ़ो ई मिलंदी आहे ऐं उन हिकु दफ़े में असांखे पूरी चवंदा आहिनि त जेके बि असांजूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि उहे असांखे हिकु ज़िंदगी में पूरियूं करणियूं हूंदियूं। कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। केरु पिया ॻाल्हायो? मुजाहिद अली पिया ॻाल्हायां। सॉरी, छते शहर खां मुजाहिद अली पियो ॻाल्हायां। मैडम हीरा जी जी। मुजाहिद, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह में ऐं ठीकु आहियां। बिल्कुलु, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां ठीकु आहियां। हा, ऐं मुजाहिद जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ओहो, मुजाहिद जी कॉल कटिजी वई। ऐं जेकॾहिं कॉल हले हा त थोरो ॻाल्हायूं हा ऐं उन्हनि खां इहो बि पुछूं हा त जेको आहे असांजी टाइमिंग सही आहे ऐं असां जेको इवनिंग में अचूं था उन में असांखे कहिड़ी चेंजिंग करणु खपे। ऐं चवंदा आहिनि त ज़रूरी आहे त कॉलर में जो कॉल वठंदासीं। असां सॉन्ग जो टाइम ते जल्दी वेंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहियो गुड इवनिंग। वाह, ज़बरदस्त 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 इवनिंग। ऐं इवनिंग में जेको आहे मैडम आबदा परवीन साहिबा जो आवाज़ु जेको आहे उहो चवंदा आहिनि
4 चंड लगाए छॾींदो आहे। ऐं माशाल्लाह असांजे पाकिस्तान जो हिकिड़ो अहिड़ो नालो आहे जंहिं पाकिस्तान जो नालो रोशन पाकिस्तान में पाकिस्तान खां ॿाहिरि बि कयो। ऐं कोशिशि इहा ई इंसान जी रहंदी आहे त हमेशह जेकी उनजी महिनत हूंदी आहे उनजी महिनत जो फल जेको आहे उनजी ज़िंदगी में उनखे ॾिनो वञे। ऐं खोड़ सारा माण्हू अहिड़ा बि आहिनि जंहिंजो ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो आहे पर उन्हनि खे चांस न मिली सघंदो आहे। ऐं मूंखे उन्हनि माण्हुनि ते थोरो थोरो माण्हुनि खे मूंखे ॾुख थींदो आहे। चवंदी आहियां त जेकॾहिं को माण्हू इन शइ जे लाइक़ु आहे त पोइ उनखे जेको आहे न थोरो चांस ज़रूरु ॾिजे। ऐं ॿियो इहो आहे अॼु असां इन ते बि ॻाल्हाईंदासीं। कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? मां ठीकु आहियां भाउ, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? केरु छा नालो आहे मुंहिंजो? अदी मुजाहिद अली ॻाल्हायां पियो ठटे खां। पंहिंजो फनकार ऐं मुजाहिद अली ख़ासि करे तव्हां असांजो इंटरव्यू वरितो हुयो पे आया हुआ ठटे में। अदी जी जी हा अदी मुजाहिद अली ॻाल्हायां पियो ठटे खां, महबूब ख़ासि जो कज़न। अच्छा अच्छा, कीअं आहियो मुजाहिद? ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ठटे जो मौसम कीअं आहे? अदी बिल्कुलु ज़िंदगी फर्स्ट क्लास गुज़रे थी। ऐं मौसम बि तमामु ज़बरदस्त बहितरीनु लॻो पियो अदी। हा माशाल्लाह। अच्छा हिकिड़ो सवाल तव्हां खां कयां? जी अदी जी। घणा माण्हू जेके आहिनि उहे मतिलबु ईअं कंदा आहिनि त जेकॾहिं असां उन्हनि खां का सलाह वठंदा आहियूं त पोइ उहे मतिलबु चवंदा आहिनि असां तव्हां कुझु न करे सघंदव, पोइ इहो बहितरु अमल आहे? जी अदी मतिलबु असां कंहिंखां सलाह वठंदा आहियूं, जीअं मिसाल तौरु को माण्हू आहे उनखां असां सलाह था वठूं त हीउ बिज़नेस आहे असां करणु चाहियूं था, पोइ उहो माण्हू हुनखे चवंदो आहे त इहो बिज़नेस न कर नुक़सानु थींदे, मतिलबु उनखे ख़बर न हूंदी आहे, पहिरियों ई राय ॾेई छॾींदो आहे, त इहो छा बहितरु अमल आहे? हाँ अदी बिल्कुलु पंहिंजो बिज़नेस पंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं इंसान को करणु चाहे थो त पोइ ॿिए खां सलाह वठण बि ज़रूरी आहे अदी हर कम में। पर पंहिंजो दिमाग़ में जेका शइ थी सघे थी उहा वधीक बहितरु आहे अदी। उहा वधीक बहितरु आहे न? जी 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 अदी बिल्कुलु पंहिंजे दिमाग़ जी त ॿी ॻाल्हि हूंदी आहे न भेण। बिल्कुलु सही था चओ। अच्छा कुझु ॿुधाईंदो शेरो शाइरी को सॉन्ग वग़ैरह? अदी सॉन्ग को असांखे तव्हां ॿुधायो पंहिंजो हितां खां ई टीवी ते लाइव हलायो को सॉन्ग हुजे, भले चाचा अलाने जो हुजे, अलाने ख़ासि करे जो जनत दोस्त आहिनि इहो हुजे या ॿियो को गीत असांखे ॿुधायो। ठीकु आहे, जेकॾहिं असां वटि हूंदो त असां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं, न त पोइ तव्हांखे ॿियो कुझु सुठो सॉन्ग ज़रूरु ॿुधाईंदासीं। थैंक यू अदी। ठीकु आहे, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ऐं इन ॻाल्हि जी बि ख़ुशी आहे त असांजो हुन वांगुरु चवंदा आहिनि त टाइमिंग जो बि असां माण्हुनि खे न ॿुधायोसीं पोइ बि शो ॾिठो थो वञे, त इहो सच पुछो त ॾाढी ख़ुशी बि थिए थी। ऐं मां सोचां पई त मां चयो मुंहिंजा जेके खोड़ सारा कॉलर आहिनि उन्हनि खे ख़बर बि न आहे त शो जो टाइम जेको आहे उहो अचानक चेंज थी वियो। कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो जी, केरु पिया ॻाल्हायो? जी जी, केरु पिया ॻाल्हायो? हेलो अस्सलाम वालेकुम। गुलाम मुस्तफ़ा ॻाल्हायां, छो ॼाणवा? जी गुलाम मुस्तफ़ा, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। गुलाम मुस्तफ़ा न, गुलाम मुर्तज़ा। अच्छा गुलाम मुर्तज़ा, तव्हां टीवी जो वॉल्यूम घटि कयो, असल में सम्झ में न पियो अचे, सॉरी हुनजे करे नाले जो थी वियो हूंदो। टीवी जो वॉल्यूम घटि कजो प्लीज़। साइड करे छॾियो। जी ॿियो ॿुधायो कुझु? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। कुझु ॿुधाईंदो? ॿुधायो छा ॿुधायो? छा ॿुधाईंदो? छा कयां छा कयां छा कयां, कुझु सम्झ में नथो अचे, मां छा कयां? अच्छा कॉल कटिजी वई। ऐं हिते जेको आहे सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे, जल्दी वेंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहियो गुड इवनिंग। जिंदगी और कुछ नहीं, तेरी मेरी कहानी है। वेलकम बैक वेलकम बैक वेलकम बैक नाज़रीन। ऐं वाक़ई में ज़िंदगी कुझु न आहे, ज़िंदगी असांजी कहाणी आहे। ऐं असांजी कहाणी जेको आहे वरी जेकी नई नसल ईंदी उहा दोहराईंदी, ऐं दोहराईंदी ईअं त जेकॾहिं को माण्हू पंहिंजो नालो करे वेंदो आहे, जीअं मिसाल तौरु को बि असांजो आर्टिस्ट आहे, जेकॾहिं पंहिंजो नालो सुठो ठाहे वेंदो आहे त पोइ जेकी नई नसल असांजी ईंदी आहे पोइ उहा चवंदी आहे त जीअं हुन आर्टिस्ट ॾाढो पंहिंजो सुठो नालो कमायो, ईअं मां बि पंहिंजो नालो कमायां। सो कॉलर मौजूदु, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। जी केरु पिया ॻाल्हायो? साईं कश्मीर खां शरीफुद्दीन गुलाटो जो ॻाल्हायां। मुमताज़ मौलाई जो गानो ॿुधणो आहे। मुमताज़ मौलाई साहिब जो गानो ॿुधणो आहे? कहिड़ो ॿुधणो आहे साईं? इहो नओं गानो जेको आयो अथसि। अच्छा ठीकु आहे, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, पंहिंजो ख़्यालु रखिजो।
मुमताज़ मोलाई साहब जा ॾाढा बहितरीनु सॉन्ग आया आहिनि ऐं उन्हनि मां कोशिशि कंदासीं कोई अहिड़ो सुठो सॉन्ग जेको हूंदो उहो तव्हांजे लाइ ज़रूरु हलाईंदासीं। ऐं ईअं ई जेको आहे सो चवां पई त ज़िंदगी जेकी आहे उहा असांजी जेकी असां जो किरदारु जेकॾहिं सुठो हूंदो आहे त पोइ जेके असांजो जेको बि ख़ानदान थींदो आहे या जेकी असांजी नई नसल थींदी आहे पोइ उहे कोशिशि कंदा आहिनि त माना असां उन किरदारु जहिड़ा थियूं। जीअं असांजे घर में असांजा कज़न्स हूंदा आहिनि, बाबा हूंदा आहिनि, भाइर हूंदा आहिनि, उहे बि असांजा हिकिड़ो हीरो हूंदा आहिनि। पोइ असां कोशिशि कंदा आहियूं त जीअं असांजे भाउ जी सुठी नेचर आहे या असांजो भाउ जीअं कामयाबु आहे त असां बि कोशिशि कयूं त असां बि ओड़ा ई कामयाबु थी सघूं। त इन जे करे पंहिंजी जेकी नाकामियूं आहिनि उन्हनि खे साइड में रखंदा कयूं। नाकामी ज़ाहिर आहे हर कामयाबु माण्हू जे पोयां ज़रूरु ईंदी आहे। जेसिताईं नाकामी न ईंदी तेसिताईं तव्हां कामयाबु न थींदो। सो सॉन्ग बि असांजा ज़बरदस्त न आहिनि, जेके सभु ज़बरदस्त वारा जेके असांजा कॉलर आहिनि सो कॉलर जेके आहिनि उहे असांजे लाइ ॾाढा अहम आहिनि। ऐं ईअं ई जेको आहे सॉन्ग बि असां लाइ अहम आहिनि। सो सॉन्ग जी तरफ़ ईंदासीं, जल्दी ईंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं। इंजॉय दिस ट्रैक। जब से दूर लगे हो रहने देखो अश्क लगे हैं बहने। वाह वाह, ज़बरदस्त सॉन्ग। ऐं जेको आहे चवंदा आहिनि त जल्दी जल्दी जॾहिं चइबो आहे बाबा हेॾां निहारियो, थोरो हेॾां निहारियो त पोइ माण्हू सोचींदो आहे त असां हेॾां निहारियूं पर जॾहिं बि निहारियो त पंहिंजी सोच खे ऐं पंहिंजे रस्ते खे जेको आहे उनखे मज़बूत तरीक़े सां ॾिसंदा कयो। ऐं रस्ता जेके आहिनि चवंदा आहिनि त हर शइ जेकी हूंदी आहे उहा इंसान जे पंहिंजे हथ में हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो चवंदा आहिनि नेगेटिव पॉइंट हूंदो आहे, हिकिड़ो पॉज़िटिव पॉइंट हूंदो आहे। तव्हां नेगेटिव ते वञणु चाहींदव या पॉज़िटिव ते वञणु चाहींदव, इहो ॾिसो इहे बि हिकिड़ा ॿ रस्ता आहिनि। तव्हां जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में जेकॾहिं ख़ुशगवार रहणु चाहियो था या पंहिंजी ज़िंदगीअ खे ख़ूबसूरत बणाइणु चाहियो था या कामयाबु थियणु चाहियो था त कोशिशि कयो पॉज़िटिव जेके रस्ता हूंदा आहिनि उन्हनि ते ज़रूरु वेंदा कयो। ऐं थोरो तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, थोरी परेशानियूं ईंदियूं आहिनि, इहो ज़िंदगी जो हिकिड़ो मरहलो हूंदो आहे। पर जेके असां जेकॾहिं हिकिड़ो चवंदा आहिनि त हटके जेकॾहिं असां पॉज़िटिव शयुनि खां हटके ॾिसंदा आहियूं, चवंदा आहियूं त न हाणे हिन शइ में कुझु बि असांजो नथो थिए त पोइ जॾहिं असां थींदो आहे पोइ वक़्ती त असांखे जेके आहिनि सहूलियतूं मिली वेंदियूं आहिनि ऐं असांखे थोरो चैन बि अची वेंदो आहे। पर बाद में जेके असां डिस्टर्ब रहंदा आहियूं त पोइ उहो वरी जेको पंहिंजो पाण खे मेंटेन करणो हूंदो आहे उहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। त हमेशह जेके आहिनि रस्ते खे जेकॾहिं तव्हां चॉइस कयो था त पोइ उहो वरी तव्हांजो रस्तो जेको आहे उहो ॾाढो सही बि हुजे ऐं मज़बूत बि हुजे। ऐं ईअं ई जेको आहे चवंदा आहिनि त शो जो टाइमिंग जेकी आहे उहा बि चेंज थी वई आहे। इहो बार बार मां इन जे करे चवां पई त जेकॾहिं कोई बि अचानक असांजो चैनल वॉच करे थो त पोइ असां उन्हनि खे इहा इन शइ जी ख़बर पवे त असांजे शो जो जेको टाइम आहे उहो चेंज थी वियो आहे। ऐं असां हाणे तव्हां सां मिलंदासीं 4 खां 5 जेको आहे मंडे टू फ्राइडे। ऐं मंडे टू फ्राइडे जेको आहे उहा असांजी तव्हां सां जेकी थींदी आहे हिकु कलाक जी जेकी दिलचस्प ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जंहिंमें थोरी घणी मस्ती मज़ाक बि कंदा आहियूं ऐं जेको आहे ख़ूबसूरत सॉन्ग बि ॿुधाईंदा आहियूं। कुझु तव्हां बि ॿुधाईंदा आहियो, कुझु तव्हांजी शेरो शाइरी हूंदी आहे, कुझु तव्हांजा ख़ूबसूरत सॉन्ग हूंदा आहिनि, कुझु सुठा आवाज़ हूंदा आहिनि। ऐं आवाज़ जेकॾहिं तव्हांजे अंदरि में टैलेंट आहे त पोइ पंहिंजे टैलेंट खे उजागर कयो। ऐं ईअं ई जेको आहे सो कॉलर मौजूदु आहे। कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पिया ॻाल्हायो? हाँ अदी कहिड़ा हाल है तो? जी हाल ठीकु आहिनि। तव्हां ठीक है। हाल ठीकु आहिनि भाउ, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो मोहम्मद रमज़ान आबिद आहे, खानेवाल पंजाब तो ॿुधाईंदो आहे। अच्छा माशाल्लाह। कीअं पई ज़िंदगी गुज़रे तव्हांजी? सभु अमन पियो आहे। सफ़ा अमन? सभु अमन आहे माशाल्लाह माशाल्लाह। कुछ बुधाइंदो शेरो शायरी? पंजाबी में बात कर रहा हूँ, मियाँ वाली में करता हूँ। क्या हाल है भाई? ठीक हो? खैरियत है? अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक हूँ। आप कैसे हैं? ठीक है? मैं ठीक ठाक, खैर खैरियत है। माशाल्लाह माशाल्लाह। कुछ सुनाएंगे कोई शेरो शायरी सॉन्ग वगैरह? मैं रोज नात सुना देता हूँ। सॉरी? नात सुना देता हूँ। अच्छा नात शरीफ सुना देता हूँ। नात माजरत से नात सुनते पर मेरे पता भी नहीं है मुझे तो गाना सुनाता हूँ। गाना सुनाता हूँ जी। उच्चियां दुकान ते फीके पकवानों दिन कमली लायकियां ए खान तखानो दिन उच्चियां दुकान ते फीके पकवानों दिन ओ जतियां दो चिड़ियां
हिक बह गई तारां ते कसमत भुल वेंदिन हथ रख दरबारां ते पानी विच सुट काना पानी विच सुट काना कान तर वञणे दुखियां दे संग लाके रो रो मर वञणे दुखियां दे संग लाके रो रो मर वञणे उड पियां दो चिड़ियां हिक बह गई तारां ते किस्मत भुल वेंदिन हथ रख दरबारां ते उड पियां दो चिड़ियां उड पियां दो चिड़ियां। ठीक है अभी साईं। वाह वाह जबरदस्त। अच्छा, आपको अगर किसी को मैसेज देना हो तो क्या मैसेज देंगे उनको? मैं पूरे पाकिस्तान के लिए मैसेज दूंगा। क्या देंगे मैसेज? प्लीज हमारे पाकिस्तान को संवार दें। पाकिस्तान को संवार दें। और दूसरी बात जी, जितने भी मेरे दोस्त हैं सिंधी, अली गौर साहब, जमीर साहब, जीशान और दूसरे भी जितने मेरे साथ रहे हैं उन सबको मेरी तरफ से बहुत बहुत सलाम हो। वालेकुम सलाम। थैंक यू सो मच। पाकिस्तान आर्मी का अच्छा, कॉल कट गई। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। पाकिस्तान के संवारने की बात आती है तो पाकिस्तान में हम सब भी रह रहे हैं और हम भी कोशिश करें कि अपने गलियों को, अपने जो हमारे यहाँ रास्ते हैं उनको साफ़ सुथरा रखें। बहुत सारी जगहों पे ऐसे भी होता है गटर खुले हुए होते हैं, लोग घूमते रहते हैं, कह रहे मसला नहीं, किसी का बच्चा गिर गया, किसी और का है। अगर हम ये भी कोशिश करेंगे कि अगर कोई रास्ता ख़राब है या कोई चीज़ें, अगर हम खुद अगर बेहतरी की तरफ जाएंगे तो हमारा पाकिस्तान बेहतर हो सकता है। सो कॉलर मौजूद है, कॉल लेंगे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? जी बाजी मां यासीन चांडियो सकरण शहर का। कीअं भाउ, ठीकु आहियो? कीअं मौसम सकरण जो? फर्स्ट क्लास मौसम, खंघ बुखार या कांदी छड़े मिक्स मौसम लगी पई आहे। इहा माना फर्स्ट क्लास मौसम आहे। अच्छा अच्छा अच्छा, कुछ ॿुधाईंदो शेरो शायरी को सॉन्ग वग़ैरह? हाँ, सॉन्ग ॿुधाईंदासीं अहमद मुगल जो। जी ॿुधायो। असां रोई रोई खिलायो थे जिन खे अकेला जे थींदा तरुअंदा त हूंदा अकेला जे थींदा तरुअंदा त हूंदा असां खे चाहियो असां खे पूजो असां खे चाहियो असां खे पूजो असां खे चाहियो असां खे पूजो ॾींहंनि सां सॼी राति जलंदा त हूंदा। इहो मां पंहिंजे प्यारे दोस्त उस्ताद असांजो गुलज़ार भंगवार खे डेडिकेट कंदुसि गानो। अच्छा, गुलज़ार तव्हांजो उस्ताद आहे? जी जी। छा सेखारियो आहे तव्हांखे? गाॾी वाॾी हलाइण या छा? रेल गाॾी हलाइण सेखारी आहे गुलज़ार। रेल हलाइण सेखारी आहे तव्हांखे? हा, ते रेल अहिड़ो सेखारी, हिकिड़ो दाबो ॾिनो अथई सकण मां अॼु ताईं रेल कान गुज़री वरी। अच्छा, असांखे ख़बर ई नहीं त गुलज़ार रेल बि हलाईंदो आहे। हा, गुलज़ार जे नाले हिकिड़ो ॿियो थोरो स्पेशली सॉन्ग आहे। जी जी ॿुधायो। मुंहिंजा मौला मुंहिंजे दर ते मुंहिंजे कर्ज़ीअ खे नाणजा घुरंदो पैसा हू कंदो बेइज़ती जेकॾहिं मिले त टारजा मुंहिंजा मौला मुंहिंजे दर ते मुंहिंजे कर्ज़ीअ खे नाणजा। गुलज़ार तव्हांजो कर्ज़ी आहे या तव्हां हुनजा कर्ज़ी आहियो? असां हुनजा कर्ज़ी आहियूं। असांजो दोस्त आहे उस्ताद आहे मोहतरम, असां हुनजा कर्ज़ी थींदासीं न। अच्छा, अलाह साईं खां दुआ था कयो असांजे दर ते न अचे न त कर्ज़ घुरंदो।
बाजी डेडिकेट गानो करणो आहे हिकिड़ो गानो असांजी पसंदि जो प्ले कजो मां नथो मञा अंधे दस्तूर खे बेतुके तूर खे ठीकु आहे भाउ मां ज़रूरु तव्हांजे लाइ प्ले कंदसि जेकॾहिं असां वटि हूंदो त ज़रूरु न त पोइ ॿियो को सॉन्ग ज़रूरु तव्हांजे लाइ ठीकु आहे थैंक यू सो मच ऐं ॾाढो ज़बरदस्त असांजो कॉलर ऐं ॾाढी हिकिड़ो जेको आहे चवंदा आहिनि मस्ती मज़ाक मां चवंदी आहियां ईअं ई जेको तव्हांजो ख़ुशगवार मूड जेको आहे उहो चेंज थी वेंदो सुठी ॻाल्हियूं ॿुधण सां हिते जेको आहे सो ख़ूबसूरत सॉन्ग जो टाइम थियो जल्दी ईंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं इंजॉय दिस सॉन्ग मेरे पास आना ज़बरदस्त सॉन्ग ऐं मूंखे त इहो सॉन्ग एॾो ज़बरदस्त लॻंदो आहे मां हिन सॉन्ग ते ॾाढो इंजॉय कंदी आहियां हिते ई जेको आहे असांजे शो जो टाइम जेको आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते अची वियो आहे ऐं मूंखे ॾाढो ज़बरदस्त लॻो सुठो लॻो त पहिरियों जेको हूअं त शो कयूं पिया पर फस्ट जेको पहिरियों असांजो शो हुयो इवनिंग जो उहो बि ॾाढो ज़बरदस्त वियो ऐं खोड़ सारा जेके कॉलर आहिनि जेकॾहिं कंहिंजी कॉल रिसीव नथी सघे त सुभाणे वरी इनशाला 4 खां 5 जेको आहे अवांजी मुलाक़ात में हाज़िर थींदासीं तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त पाकिस्तान ज़िंदाबाद